ठिकराटो जी यूसी मुबारकपुर जे ॻोठ आचरमहर में गवर्नमेंट ऑफ सिंध जे सहकार सां हलंदड़ हैंड्स ज़िले सखर पारां सिहत सफ़ाई खाद खुराक ऐं वाध वेझ जो तरबियती सिखियो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में मुख़्तलिफ़ यूसियुनि जंहिंमें मुबारकपुर जूनास ऐं वस जे 25 मक़ामी रज़ाकारनि शिरकत कई, जिन खे सिखिया हैंड्स जे ज़िलई ट्रेनर मैडम आसमा सुमरो साहिबा जन ॾिनी। हिननि 4 ॾींहनि जे तरबियती प्रोग्राम में ज़िले मैनेजर हैंड्स ज़ाहिद हुसैन ख़ासकेली ऐं प्रोग्राम मैनेजर इमरान मेमण पिणु शिरकत कई। आख़िरी ॾींहं ते तरबियती सिख्या वठंदड़ रज़ाकारनि में सर्टिफिकेट पिणु विरहाया विया। प्रोग्राम में महिमान ख़ासि इंस्पेक्टर हज़ूर बख़्श महर ऐं ज़रई माहिर ऐं समाजी वर्कर कमर आज़ाद जन पिणु शिरकत कई। हुननि सिंध टीवी सां वीचार कुझु हिन रीति वंडिया। गवर्नमेंट जे ताउन सां ही हैंड्स जो प्रोग्राम जेको 4 ॾींहंनि खां हली रहियो आहे ऐं जंहिंजो मक़सदु इहो आहे त सफ़ाई ऐं सुथराई। 3 यूसीस जे तक़रीबन 25 रज़ाकारनि हिन में शिरकत कई आहे ऐं इहो अहद कयो आहे त असां हर ॻोठ में वञी करे सफ़ाई जो ही जेको पैगाम आहे उहो आम कंदासीं। शुक्रगुज़ार आहियूं हैंड्स इदारे जा जो असांजे ॻोठ में आया, असांखे 4 ॾींहंनि जी तरबियत ॾिनी सिहत ऐं सफ़ाई ते। असां सां गॾु 3 यूसीस जा जेके रज़ाकार आहिनि 25 ॼणा आहियूं, जंहिंखे हुन 4 ॾींहं सुठे नमूने तरबियत ॾिनी ऐं उन खां बाद असां सुठे नमूने सिखियासीं हिते ऐं असां इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त हीउ प्रोग्राम जेको आहे हर ॻोठ हर घर ताईं पहुचाईंदासीं। यूसी वस खां आयो आहियां। हिते असां 25 ॼणनि शिरकत कई आहे ऐं उन्हनि जे ॻोठ जेके बि आहिनि उतां तक़रीबन 7 ॻोठनि मां असां आहियूं। हिते हैंड्स जे तावन सां जेका मीटिंग थी या जेका ट्रेनिंग ॾिनी वई, उन जो मक़सदु इहो आहे त असां जा जेके बि मतिलबु ॻोठ आहिनि उन्हनि में काफ़ी बीमारियूं फैलजंदियूं, उन जे हिसाब सां इहा ट्रेनिंग हैंड्स जे तरफ़ खां ट्रेनिंग हले पई। 4 ॾींहंनि खां असां इन खां मुतमइन आहियूं ऐं असांखे जेके बि माना सम्झायो वियो आहे इंशाअल्लाह असां पंहिंजे ॻोठनि ताईं पहुचाईंदासीं। प्रोग्राम पुॼाणी ते पहुतो आहे। इहा 25 ट्रेनिंग्स जी हुई जेका असां ट्रेनिंग कराई आहे मुख़्तलिफ़ यूसीस खे ऐं उन में असांजा ट्रेनीज़ 25 ॼणा हुआ जेका हैंड्स जे तरफ़ां थी ऐं इन जो मक़सदु इहो आहे त असां जेको हिन वक़्तु 2020 ऐं 21 में जेको शामिलु थियणु वञूं पिया त उते जेके बीमारियूं फैलजनि थियूं ॿारनि में ख़ासि तौर ते जेको नंढे क़द जी बीमारी थिए थी ऐं ज़हन कुंद थियण जी बीमारी थिए थी, उन जी रोकथाम ते ऐं खुले पाखाने ते कंट्रोल कराइण ते असांजो हीउ कमु हले पियो, जेको सिंध गवर्नमेंट ऐं लोकल गवर्नमेंट जे ताउन सां हैंड्स कमु करे पई। आचरमहर पंहिंजे जेको तरबियती प्रोग्राम रखियो वियो, उन में मुख़्तलिफ़ ॻोठनि खां आयल 25 रज़ाकारनि खे ज़िले तरबियती जेके माहिर हुया उन्हनि तरफ़ां ॼाण ऐं जेको सिहत सफ़ाई ऐं वाध वेझ जो जेको प्रोग्राम आहे उन बारे में 4 ॾींहंनि जी हिकिड़ी सिख्या ॾिनी वई, जंहिंमें मुकमल रज़ाकारनि भरपूर शिरकत कई ऐं उन सां गॾोगॾु पिणु ॻोठाणनि शिरकत कई ऐं हीअ जेके रज़ाकार पंहिंजे ॻोठ वञी हर घर ताईं इहो पैगाम पहुचाईंदा। कैमरामैन बासित महर सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़ ठिकराटो।